नाज़रीन ठुलवासे आंड्रन जी बीमारी में मुब्तला ॻोठाणो जे कमबाज जे खानगी अस्पताल में बेहतर इलाज न मिलण सबब तड़पी फोत थी वियो। संदसि वारसन तरफ़ां लाश रोड ते रखी ढाणो हयो वियो आहे। ॻड़ी असन भरिसां ॻोठ लियाकताबाद वासी मोहम्मद अली खोसो खे आंड्रन में वकड़ पइजी वियो ऐं वारसन हुन खे जेकमाबाद जे खानगी सेंटर में दाख़िल करायो ऐं 4 ॾींहनि खां अस्पताल में दाख़िल मरीज़ मोहम्मद अली खोसो इलाज न थियण ते तड़पी दम ॾेई छॾियो। उन ॾस में वारसन महरुल्ला खोसो, मोहम्मद बख्श खोसो, ख़दीजा रहमा ऐं ॿियनि लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन मौक़े ते हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जेकमाबाद खानगी अस्पताल जे डॉक्टर इख़्तियार इंसारी असांजे बीमार मरीज़ जे इलाज लाइ 1,20,000 वरिता ऐं ग़फ़लत सां ऑपरेशन कयो। असां बार डॉक्टर खे चवंदा रहियासीं पर डॉक्टर असांजी हिक बि न ॿुधी ऐं हथ सां मोहम्मद अली खोसो खे मारियो वियो आहे। उन्हनि IG सिंध सिहत खाते ऐं ॿियनि इख़्तियारुनि खां मुतालबो कयो आहे त जेकमाबाद जे खानगी अस्पताल जे कासाई डॉक्टर इख़्तियार इंसारी ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे।